तो थे 11 अध्याय। इनमें केड़ो तव्हांखे नालो ॿुधायोसीं 11 अध्याय जो? छा थींदो 11 अध्याय में? हाँ हाँ, भगवान जे विराट रूप जो दर्शन थींदो, विश्व रूप विराट रूप, है ना। 10 अध्याय में भगवान पंहिंजी विभूतियूं ॿुधायूं, महात्म ॿुधायो। त हाणे भक्त अर्जुन महाराज छा चवंदा उहो ॿुधिजो। ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 11। भगवान जा अहिड़ा वचन ॿुधी करे भक्त अर्जुन महाराज चवनि था त हे भगवन प्रभु, मूं ते कृपा करण लाइ तमामु ॻुझा आध्यात्मिक वचन तव्हां चया आहे। मुंहिंजो अज्ञान हलियो वियो आहे, छो त हे कमल जहिड़ी अखिड़ियुनि वारा कमल नयन प्रभु। मां प्राणिन जी उत्पत्ति ऐं प्रलय तव्हां खां विचूर सां ॿुधी आहे ऐं तव्हांजो अविनाशी प्रभाव भी ॿुधो आहे। हे परमेश्वर, तव्हां पाण खे जीअं ॿुधायो था सो त ठीक आहे, पर हे पुरुषोत्तम, तव्हांजे ज्ञान, वैभव, बल, वीर्य, तेज वारे रूप खे मां पधरो ॾिसण थो चाहियां। यानी तव्हां जेकी जेकी पंहिंजी विभूतियूं गुण ॿुधाया आहिनि, पंहिंजो परमात्मा स्वरूप ॿुधायो आहे, उहो मां प्रत्यक्ष साम्हूं अखियुनि सां ॾिसण थो चाहियां। चओ हरे कृष्ण। अगर वो मुझे लाइ ॾिसण जायज आहे, जी ईअं तव्हां स्वीकार था कयो कि मां ॾिसी थो सघां त हे योगेश्वर, तव्हां पंहिंजे अविनाशी स्वरूप जो मूंखे दर्शन करायो। चओ हरे राम। इन रीत भक्त अर्जुन जे वेनती करण ते भक्त वत्सल करुणा निधान भगवान श्री श्याम सुंदर कृष्णचंद्र महाराज चयो त हे पार्थ, ॾिस मुंहिंजा सभई हजारे तरह जा अलौकिक रूप ॾिस। चओ हरे राम। पश्य में हे अद्भुत अलौकिक कई तरह जा स्वरूप ॾिस। हे भरतवंशी अर्जुन, हाणे तू विराट रूप जो दर्शन कर। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। हे भरतवंशी अर्जुन, मां अदिति जे 12 पुटन, 8 वसुन, 11 रुद्रन ऐं 2 अश्वनी कुमारन, 49 मरुदगण यानी जेके वायु जा प्रकार पवन, इन्हनि सभिनि खे ॾिस ऐं पहिरियां न ॾिठल निराले रूपनि खे बि ॾिस। हे गुडाकेश यानी हे निंड खे जीतण वारा अर्जुन। भक्त अर्जुन जो नालो गुडाकेश। गुडाकेश श्री कृष्ण जो भी नालो आहे। गुडाकेश या संस्कृत में 2 अर्थ थींदा आहिनि। हिकिड़ा जंहिंजा घुंघरालू वार हूंदा आहिनि त श्री कृष्ण भगवान जा ॾाढा सुंदर घुंघरालू केश आहिनि। भगवान निंड खे छा, भगवान तो सभिनि खे जीते चुका आहिनि, जीतियल आहिनि, बणायो ई उन्हनि आहे। लेकिन अर्जुन जे लाइ चवंदे ठहे थो कि उन्हनि निंड खे जीतियो आहे। निंड जी ताक़त न आहे कि सत्संग भजन कनि, महिनत कनि ऐं उबासी अची वञे, उन्हनि खे झूठो अची वञे। असां सां जीअं थींदो आहे न, सत्संग में वेही वेही बि गोतो हणी वठंदा आहिनि कई माण्हू। चओ हरे राम। सुबुह जो त पिया हूंदा आहियूं बढ़िया निंड में कई माण्हू, त निंड खे जीतियो अर्जुन महाराज। महान संयमी, महान जितेंद्रिय, मन खे भी जीते वरतो। हमेशा सदाचार धर्म ते हलिया, तॾहिं त श्री कृष्ण खे पसंदि आया। भगवान चवंदा हे गुडाकेश, हे निंड खे जीतण वारा, हाणे मुंहिंजे हिन शरीर में हिकु हंधि कठा थियल चराचर यानी जेके भी चर अचर सभिनी सहित सॼे जगत खे ॾिस। ॿियो भी जेको कुझु ॾिसण चाहीं थो उहो भी ॾिस, पर पंहिंजी हिननि संसार जे हिन शरीर जे अखियुनि सां, चर्म चक्षुअ सां तू मूंखे न ॾिसी सघंदे।
चओ हरे राम। छो जो हिन शरीर जे अखियुनि में उहा ताक़त न आहे कि तूं मुंहिंजे विराट रूप जो दर्शन करे सघ। तंहिं करे मां तोखे दिव्य नेत्र थो ॾियां, अलौकिक नेत्र। चओ हरे राम। उन्हनि सां तूं मुंहिंजो प्रभाव ऐं योग शक्ति ॾिस। तॾहिं श्री कृष्ण भगवान पंहिंजे प्यारे भक्त अर्जुन खे दिव्य नेत्र था ॾियनि। चओ हरे कृष्ण हे हरे। संजय चवनि था, संजय आतो भक्त तो संजय भी महान। उहे धृतराष्ट्र खे सभु वृतांत महल में वेही करे ॿुधाइनि था। वेद व्यास महाराज उन्हनि खे दिव्य नेत्र ॾेया। संजय चवनि था, हे राजन महायोगेश्वर ऐं सभिनी पापनि खे नास करण वारे भगवान श्री कृष्ण ईअं चई पोइ अर्जुन खे पंहिंजो परम वैभव वारो दिव्य स्वरूप जो दर्शन करायो। उन्हें घणनि मुखनि घणनि अखियुनि वारे तमाम निराले दर्शन वारे दिव्य शस्त्र हथनि में खयल, कई तरह जी दिव्य मालाऊं लटा धारण कयल, दिव्य लेप लगल, हद खां परे विराट स्वरूप परम देव परमेश्वर जो अर्जुन दर्शन कयो। बोलो विश्वरूप भगवान की, विराट रूप घनश्याम की। हे राजन, आकाश में 1000 सूरज एक साथ अगर उदय थी वञनि पोइ बि उहा रोशनी न थी सघंदी जेकी हिन महिल रोशनी थी आहे भगवान जे विराट रूप जे ॾेखारण ते। चओ हरे कृष्ण। यानी 1000 सूरजनि खां बि वधीक रोशनी। अहिड़े निराले रूप खे ॾिसंदे पांडव जे सुपुत्र अर्जुन उन वक्त अलग अलग थियल सॼे जगत खे देवन जे देव भगवान श्री कृष्ण जे शरीर में एक जगह ते सभिनि खे ॾिठो। पोइ आश्चर्य में अचरज में भरजी वियो। खुशी भी थी थे, भय भी तो थे। चओ हरे राम। खुशीअ में कंबंदे अर्जुन विश्वरूप परमात्मा के सिरड़ो निवाए हथ जोड़े करे प्रणाम करे चवण लॻो त हे देव, तव्हांजे शरीर में सभिनी देवताउनि खे, घणनि प्राणियुनि जे समाज खे ऐं कमल जे आसन ते वेठल ब्रह्मा जी खे, भोलेनाथ महादेव खे ऐं सभिनी ऋषियुनि ऐं दिव्य नांगनि खे ॾिसां थो। हे सॼे जगत जा स्वामी, तव्हांजो घणनि हथनि पेरनि मुखनि ऐं नेणनि वारो ऐं सभु पासे खां बेअंत रूप थो ॾिसां। हे विश्व रूप, तव्हांजे न अंत खे थो ॾिसी सघां, न विच खे न आदिअ खे। यानी उन विराट रूप जी ॻाल्हि था कनि कि तव्हांजो विराट रूप एतिरो विस्तार में आहे, काथों आरंभ तो थे नजर नथो अचे, विच काथे पहुतो आहे समझ में नथो अचे, छो जो आरंभ भी पतो ना है ऐं केस तक आहे उहो भी पतो नथो पए। बेअंत रूप आहे तव्हांजो। हरे कृष्ण। हे स्वामी, तव्हांखे मां मुकुट वारो, गदा वारो, चक्र वारो, सब पासे खां तेज वारो, तिजले सोझरे वारो, बरंदड़ बाह ऐं सिज जहिड़ो ज्योतिन वारो तमाम निरालो ॾिसी रहियो आहियां। तंहिं करे हे भगवन, तव्हां ई ॼाणण लायक, यानी तव्हां ई परम ज्ञान आयो, तव्हां ई परम अक्षर आयो, ओमकार तव्हां ई आयो, यानी परब्रह्म परमात्मा तव्हां आयो ऐं तव्हां ई हिन संसार जा सहारा आयो, आसरा आयो। तव्हां ई सनातन धर्म जी रक्षा करण वारा आयो, तव्हां ई अविनाशी सनातन पुरुष परम पुरुष आयो। अहिड़ो मुंहिंजो मत आहे, विचार आहे। चओ हरे राम। हे परमेश्वर, मां तव्हांखे आद अंत ऐं विच खां परे बेअंत 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 सघ वारो, शक्तिअ वारो, बेहिसाब हथड़नि वारो, बेहिसाब तव्हांजा कर कमल आहिनि, चंड ऐं सूरज रूपी नेणनि वारा आहियो तव्हां। बरंदड़ अग्नि जहिड़े श्री मुख वारा, पंहिंजे तेज सां हिन जगत खे तेजवान कंदड़ रूप में मां तव्हांजो दर्शन थो कयां। हरे राम।
हे हरे। हलो भाई, अञा तां अधु इहो तां स्वरूप ॿुधो आहे भगवान जे विराट रूप जो, वरी अधु सुभाणे ॿुधजो। ठीक।